तो मुंहिंजे ॻोठ अचण जो गस पुछो आहे। तो मुंहिंजे ॻोठ अचण जो गस पुछो आहे। तोखे मूं ॾे ईंदे रस्ते ते हिकु पुराणी फिटल रेल स्टेशन नज़र ईंदी, जिते हाणे रेल बि नथी बीहे, मुसाफ़िर बि नथा हलनि। उन स्टेशन ते ॿिन्ही पासनि खां तोखे नमन ऐं भरजन घाटा वण नज़र ईंदा। जेके मुंहिंजे ॻोठ ईंदड़ हर माण्हू जी आजियां में ताड़ियूं वॼाईंदा रहनि था। स्टेशन जे साम्हूं हेठि लहंदड़ कचो रस्तो मुंहिंजे ॻोठ ॾे वेंदो आहे। इन रस्ते ते मुंहिंजा हज़ारे पेर हारियल आहिनि। थोरो अॻिते पको रोड शुरू थो थिए, जेको हाणे मुंहिंजी दिलि वांगुरु ॾार थी वियो आहे। इन रोड ते हिकु टाल्ही जो वण बि आहे, जंहिं वटि हाणे आशरूं जे ॾींहं जहिड़ी ज़िंदगी आहे, जंहिंखे पोखींदड़ ऐं पाणी ॾींदड़ हथ साल थिया आहिनि, जो मिटी में लिटजी मेरा थी विया आहिनि। साम्हूं तोखे मुंहिंजो ॻोठ नज़र ईंदो, जिते मूं सभिनी ॿाॿरनि लूणनि खे चई छॾियो आहे त हू मूं सां मिलण ईंदी।